बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद तसां सब खैर सां हूंदा। असां वटि भला जो रहम करम आहे। अॼु असां ठाही आहे पंहिंजे चैनल ते चटणी। हीअ तमामु आसान चटणी आहे ऐं ॾाढी मज़ेदार थींदी आहे। हीअ सियारे में अक्सर करे असांजे घर में ठहंदी आहे। हिन चटणीअ जो नालो आहे मटरनि जी चटणी। हिन में जेके जेके शयूं इस्तेमालु थींदियूं उहे असां तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं। तमामु आसान, तमामु मज़ेदार ऐं चटपटी चटणी। अचो त ॾिसो कीअं थी ठहे। सभ खां पहिरीं मां मटर खणी वरिता आहिनि। हीअ सम्झो तक़रीबन अधु पाउ खनि मटर आहिनि, जंहिंजा मां दाणा कढी वरिता आहिनि, छिले करे धोई करे साफ़ु करे रखिया आहिनि हिते। उन खां अलावा 3 खां 4 चमचा मां दहीअ जा खयां आहिनि। उन खां अलावा गिदामिड़ीअ जो घाटो रस मां ठाहे रखियो आहे। हीअ बि तक़रीबन 2 खां 3 चमचा थी वेंदो। उन खां अलावा 3 खां 4 ॻड़ियूं मां थूम जूं छिले रखियूं आहिनि। सावा मिर्च ताज़ा, उन्हनि खे कटे इस्तेमालु कंदासीं। धोई करे धाणा साफ़ु करे उहे बि रखी छॾिया आहिनि। उन खां अलावा जेके मसाला इस्तेमालु थींदा, अधु चमचो लूण जो, अधु चमचो ॻाढ़ा मिर्च ऐं थोरा कारा मिर्च। असांजे घर में अक्सर करे चटणी वग़ैरह जेको आहे पथर जी निग में उखरीअ में ठाही वेंदी आहे। हिन सां जो टेस्ट ज़बरदस्त थी वेंदो आहे। त अचो त तव्हांखे ॿुधायूं त चटणी कीअं था ठाहियूं। सभ खां पहिरीं मटरनि खे हिन में विझी करे कुटे था वठूं। सभु मटर मां कुटे वठंदसि। मटर या पीस जेको तव्हां छॾींदा आहियो। असां त मटर बि चवंदा आहियूं, पीस बि चवंदा आहियूं। मटर कुटण खां पोइ मां हिन में शामिलु कंदसि सावा धाणा। सावनि धाणनि खे बि मां हिन सां गॾु कुटे वठंदसि। सावनि धाणनि कुटण सां गॾु मां वरी हिन में थूम बि शामिलु थी करे छॾियां। थूम खे बि कुटे वठंदासीं जेतिरी तव्हांजे घर में पसंदि कई वञे। थूम मां को बि नुक़सानु न आहे, फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। थूम खे बि असां चङी तरह कुटे वरितो आहे। सभु शयूं कुटण खां पोइ आख़िर में मां हिन में शामिलु कंदसि सावा मिर्च। हिननि खे कटे मां सन्हो करे छॾियो आहे। हिननि खे मां सफ़ा सन्हो कोन कुटींदसि, थोरो भले थुल्हो ई रखंदसि। सभिनी शयुनि खे कुटण खां पोइ चङी तरह मिक्स करे वठिजो। हींअर मटर मौसम में आहिनि, सियारे जी मुद में मटर ठहंदा आहिनि, लहींदा आहिनि। हिननि खे चङी तरह मिक्स करे वठो। हिन खे ॿिए की थां में असां ॿाहिरि कढी था वठूं। सिंधी घरनि में अक्सर करे पथर जूं उखरियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। हिन खे चङी तरह वरी हिकु दफ़ो मिक्स करे हिन में असां हाणे शामिलु कंदासीं दही, जेका 4 खां 5 चमचा दही आहे। हाणे मां शामिलु कंदसि 2 चमचा गिदामिड़ीअ जो रस। हे पर मां घाटो करे रखियो आहे, सफ़ा पाणीअ जहिड़ो न आहे, थोरो घाटो ठाहे वठिजो। हिन सभिनी खे चङी तरह मिक्स कयो। हाणे हिते मसाला शामिलु कंदासीं। अधु चमचो लूण जो, अधु चमचो ॻाढ़ा मिर्च ऐं चौथो चमचो कारा मिर्च। हिननि खे चङी तरह मिक्स कयो। असांजी चटणी तयारु आहे। तमामु लज़ीज़, तमामु मज़ेदार ऐं तमामु घणी चटपटी। हीअ बिरयानी सां, मानी सां, हर शइ सां खाई सघिजे थी। असांजी चटणी तयारु आहे। उमेद त तव्हांखे ॾाढी वणंदी ऐं असांजे सभिनी सिंधी भेणुनि भाइरनि खे एकता डे जूं तमामु घणियूं मुबारकूं। असां बि तव्हांजी ख़ुशियुनि में शामिलु आहियूं। असां बि सिंधी आहियूं। असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो ऐं तव्हां लाइ बि असां दुआ गुआहियूं। सिंध सलामत, साथ सलामत। वरी मिलंदासीं कीअं ॿी प्यारी वीडियो सां गॾु, कीअं ॿी प्यारी डिश सां गॾु। दुआउनि में यादि रखिजो। असां बि तव्हां लाइ दुआ गुआहियूं। लाइक कयो, सब्सक्राइब कयो। अलाह।